प्रोग्राम सांगीड़न सार मां ॿुधी रहिया आहियो रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियोज़ मां। सामानी प्रोग्राम तरतीब ॾेई ऐं हवाले पेश कंदो आहे मोहम्मद रमज़ान जूणे जो, जॾहिं त निगरान आहे ख़ालिद हुसैन। ऐं अॼु अव्हांजो प्रोग्राम रेडियो सेट ताईं पहुचाइण में असांजो फ़नी सहकारी साथी आहे प्रेम हमीराणी ऐं इन सफ़र में आऊं अव्हांजो मेज़बान नाज़ जमील अहमद खुसो अव्हां सां गॾु। प्रोग्राम में अव्हांजो खोड़ सारियूं मुहबतूं असां ताईं पहुतियूं आहिनि, उन्हनि नालनि खे शामिलु कंदा हलूं। ॻोठ हाजी सुल्तान लुंड खां यादि कयो असांखे प्यार अली लुंड, फुलखोई थर खां गुल हसन नोड़ियो, नूर हसन नोड़ियो ऐं मीर हसन नोड़ियो बि यादि कयो असांखे। अदा तव्हांजूं मुहबतियूं। खाड़क लॻ शादी लार्ज खां असांखे यादि कयो आहे अब्दुल खोसो ऐं पप्पू खोसो। महिराण चौक बदीन खां यादि कयो असांखे रफ़ीक मल्ला ऐं साइमा नाज़ मल्ला। ॻोठ गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी यादि कयो असांखे। ॻोठ खमू जूणे जो लॻ तलहार खां लखा ॾिने जूणे जूं मुहबतूं पहुतियूं आहिनि। बदीन खां शान हनीफ़ ऐं सुबान हनीफ़ ऐं सनम हनीफ़ यादि करे चुका असांखे। बाराचा राजड़ नंगर पार्कर खां असांखे यादि कयो आहे याकूब राजड़। चूहड़ जमाली खां मुहबतूं पहुतियूं आहिनि नाज़ नगर खान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली ऐं गुलाम कादर जमाली, मोहम्मद महराब जमाली। ॻोठ गुलाम अली चांडियो बदीन खां असांखे यादि कयो आहे नूर हसन चांडियो, मेहदी हसन चांडियो ऐं मोहम्मद हसन चांडियो। ॻोठ ॿहवार खां यादि कयो असांखे अल्लाह बचायो लुंड, मोहम्मद अशरफ लुंड। नेबाड़ो यूसुफ खां चनेसर थेॿे जूं मुहबतूं पहुतियूं आहिनि। राजवाह बदीन खां यादि कयो आहे वफ़ा मुनवर जमाली, जॾहिं त क़बाइली चक खां असांखे यादि कयो आहे अकबर अली लुंड। तव्हांखे ख़बर आहे त कुझु ई ॾींहंनि खां पोइ जेका ईद आहे उहा बि अचण वारी आहे, जंहिंखे असां ईद उल फितर चवंदा आहियूं। सामिन ईद जेका हूंदी आहे उहा ख़ुशी जो त्योहार हूंदी आहे। हिन में असीं पंहिंजनि सां गॾु ख़ुशियूं बि मल्हाईंदा आहियूं। पर सामिन हिन ईद ते असांखे ॿियनि खे पंहिंजे पाड़े वारनि खे बि यादि रखिणो आहे, उन्हनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में शामिलु करिणो आहे। ऐं जेकॾहिं असांजे पाड़े में असांजे भर में किथे को ग़रीब नादार या सफ़ेद पोश को माण्हू आहे त असांखे उनखे बि हिन ख़ुशियुनि भरे जेको त्योहार आहे ईद ईद उल फितर, उन में बि असांखे उनखे बि असां पंहिंजी ख़ुशियुनि में शामिलु करे सघूं था। सामीन जेकॾहिं असां ईद उल फितर आहे, हिन ईद ते जेको आहे फितरा बि अदा कया वेंदा आहिनि। जेकॾहिं असां ईद खां 2 या 3 ॾींहं अॻु में उन्हनि खे जेकॾहिं फितरा अदा करे छॾींदासीं त उहे बि हिन ईद जी ख़ुशियुनि में शामिलु थी वेंदा। सामान्य ईद ख़ुशी जो ई नालो आहे। पंहिंजी ख़ुशियुनि सां गॾु पंहिंजे पाड़े वारनि खे, पंहिंजे अज़ीज़नि खे, दोस्तनि खे बि शामिलु रखिणो आहे। ऐं जेके इहा सघ नथा रखनि त हू ईद जा ख़र्चा जेके आहिनि उहे बर्दाश्त नथा करे सघनि या ग़रीब आहिनि, त असांखे जेकॾहिं अलाह साईं साहिब हैसियत बनायो आहे ऐं असां उहा सघ रखूं था त असां कंहिं ॿिए खे, पंहिंजे पाड़े वारे खे, कंहिं ग़रीब खे इन ख़ुशियुनि में शरीक करे सघूं था त असांखे उहो हिकु क़दम अॻिते वधाए ऐं उन्हनि खे बि हिन ख़ुशियुनि भरे त्योहार में शामिलु करणु घुरिजे। लोग करेंदा अच्छे कपड़े मत मेलड़ा वेस जपाता, ओ लोग करेंदा अच्छे कपड़े मत मेलड़ा वेस जपाता। आखे गुलाम फरीदा जद हजार अंगण आती तदहार सिंगार करे सा, ओ लावो ओ लावो ओ आ अंगण ईदू कयो गद जी गुज़ारियूं का घड़ी, आ अंगण ईदू कयो गद जी गुज़ारियूं का घड़ी, गद गुज़ारियूं का घड़ी, ओ गद गुज़ारियूं का घड़ी, गद जी गुज़ारियूं का घड़ी, ओ अंगण ईदू कयो गद जी गुज़ारियूं का घड़ी, ओ अंगण ईदू कयो गद जी गुज़ारियूं का।
दुखन जा ॾींहड़ा जिया के जुदाई जोरियो थोरा दुखन जा ॾींहड़ा जिया के जुदाई जोरियो रुमदे गुज़ार मारा तड़ू रुमदे गुज़ार मारा तड़ू गोड़ा पियम गलदा गरी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं था घड़ी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं था घड़ी गद गुज़ारूं का घड़ी ओ गद गुज़ारूं का घड़ी गद जी गुज़ारूं का घड़ी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं था घड़ी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं था छदे हेॾे ओ ॻाल्हियूं बुझ अंदर जूं आतन धरिया तो ॾे ओ ॻाल्हियूं बुझ अंदर जूं आतन धरिया तो ॾे ओ वेही गॾु गोॾे तोखे दौर सुणाया दिलि जा ओ लावो ओ लावो हथ खयो हक लूं कया दिल पर अव्हां जे दर्द में हथ खयो हक लूं कया दिल पर अव्हां जे दर्द में ओ सद सुणी आ तू सिगो हो सद सुणी आ तू सिगो तो सा मुझे जिया जी जड़ी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं का घड़ी ओ अंगण ई तू कयो गद गुज़ारूं का घड़ी गद गुज़ारूं का घड़ी ओ गद गुज़ारूं का घड़ी गद जी गुज़ारूं का घड़ी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं का घड़ी ओ अंगण ई तू कयो गद जी गुज़ारूं का घड़ी मन बुढ़ल जी